कश्मीर कंदकोट में सालाना अजीम व आलिशान मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ बाहू कॉन्फ्रेंस इनक़ाद पज़ीर थियो। उनमें कश्मीर कंदकोट के मशहूर ऐं मारूफ़ उलमा कराम शिरकत कई। ख़ुसूसी ख़िताब में अलहाज मोहम्मद नवाज़ सरवरी कादरी जिन फरमाया त मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम करण जो मक़सद कुरान पाक ऐं सुन्नत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के उजागर करणु आहे। ऐं वधीक ख़िताब कंदे पाण चयो त कुरान पाक में फरमाने इलाही आहे त सचे माण्हुनि सां गॾु थी वञो, यानी औलिया अल्लाह जी सोबत इख्तियार कयो। ऐं आख़िर में तमाम मुसलमाननि ख़ुसूसन फ़लस्तीन ऐं कश्मीर जे मुसलमाननि लाइ दुआ ख़ैर कई वई। आले रसूल ये सलामे आजिज़ाना हो कबूल। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।